अलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा शेरदिल रावल खान जे हुकुम ते हलंदो, छा वॾेरो बालाज खान रोशन ऐं शाहनवाज़ खान खे आज़ादु कंदो, छा राबेल ऐं मल्हार ॿीहर हिकु थी वेंदा, छा गमदिल राबेल सां शादी कंदो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं ख़बर बावक़्तन पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ॾिसंदा मेगा सोप सीरियल पापनगर में शेरदिल कॾहिं बि रावल खान जे हुकुम ते न हलंदो हो, हुनजे दिलि में शींहं जी दिलि आहे, कॾहिं बि कंहिं खां डिॼण वारो न आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वॾेरो बालाज खान रोशन ऐं शाहनवाज़ खान खे फ़िलहालु आज़ादु कोन कंदो। उहो शाहनवाज़ खान वारा ऐं रोशन वारनि खे काफ़ी सज़ा ॾींदो, उन्हनि ते अञा ज़ुल्म कंदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त मल्हार ऐं राबेल हाली हिकु कोन थींदा, उन्हनि जो पीउ नथो चाहे तो हिकु थी वञनि, छो जो इहो सॼो कमु कमीनो वॾेरे बालाज खान जो आहे। छो जो बालाज खान राबेल खे चाहे थो ऐं ॻोठनि में ग़लति अफ़वाहूं हलाए थो, इन करे मल्हार जे पीउ जे ज़हन में ग़लति ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे ग़लति अफ़वाह आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त गमदिल बि फ़िलहालु राबेल सां शादी न कंदो, मंगणा विझण खां इनकार करे छॾींदो। उहो बि ख़ौफ़ज़दा आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते सोचे थो त वॾेरो बालाज खान हुनजे पोयां लॻल आहे ऐं मुंहिंजी इज़त जो बि सुवालु आहे। जेकॾहिं मां राबेल सां शादी कंदुमि त मुंहिंजी इज़त जो फाला फाला थी वेंदो। जो हुनखे ख़बर आहे त सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि फैलियल आहे त वॾेरो बालाज खान राबेल सां मुहबत कंदो आहे। तो असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त इन जी ख़ुशी में असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।